अस्सलाम नाज़रीन, मैं हां टीवी में भलीकार मां हां मुबशर सोले आई माया पेरियागुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त दहशतगर्दी पाकिस्तान न भारत जो असूल रहियो आहे। असां दुश्मन खे लिकी न पर ललकारे मारींदा आहियूं। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जा मज़बूत लाॻापा आहिनि। अल्लाह ताला समूरनि मुस्लमान मुल्कनि मां मुहाफ़िज़ हरमैन जो शर्फ़ पाकिस्तान खे अता कयो। सऊदी अरब सां दिफ़ाई मुआहिदो तारीख़ी आहे। इस्लामाबाद में क़ौमी उलमा मशाइख़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर चयो आहे त जंहिं क़ौम इल्म ऐं कलम खे छॾियो, इंतिशार ऐं फ़साद उते जॻह वरिती, इज़त ऐं ताक़त तक़सीम सां न महिनत ऐं इल्म सां हासिल थींदी आहे। इस्लामी रियासत में रियासत खां सवाइ केर बि जहाद जो हुकुम नथो ॾेई सघे। आलिम क़ौम खे मुतहद रखनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दी ऐं तरक़ी गॾु नथा हली सघनि। तरक़ीअ लाइ दहशतगर्दी जो ख़ात्मो ज़रूरी आहे। जादूअ सां न पर महिनत सां कामयाबी हासिल थींदी। राति ॾींहुं महिनत सां कर्ज़ लाहींदासीं ऐं पंहिंजी दौलत पाण कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी उलमा कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त मईशत डिफॉल्ट जे वेझो हुई, जंहिंखे सियासी ऐं अस्करी क़यादत कम करे बचायो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी जुरत ऐं महारत भारत ख़िलाफ़ जंग खे लीड कयो। अल्लाह ताला पाकिस्तान खे अज़ीम कामयाबी ॾियारी। उन कामयाबी में पूरी फ़ौज जूं काविशूं शामिल आहिनि।